मेहर अवामी तहरीक तालुक़े मेहर तरफ़ां अवामी तहरीक ज़िले ठटे जे अॻवान कामरेड रज़ाक चांडियो जे घरां थियल चोरी रिकवर न थियणी मुलवस ॾोहारनि जी गिरफ़्तारी न थियणी मेहर तालुक़े में ॾोहनि ते कंट्रोल न थियण ख़िलाफ़ अवामी तहरीक ज़िले दादू जे लीगल एडवाइज़र एडवोकेट नजीबुर रहमान महसर एडवोकेट अब्दुल ख़ालिक बुगियो एडवोकेट ज़ुल्फ़िकार चांडियो ॿियनि जी अॻवानी में अवाम लाइ चैम्बर मेहर खां प्रेस क्लब ताईं एहतजाज कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अवामी तहरीक ज़िले ठटे जे अॻवान कामरेड रज़ाक चांडियो जी मखली वारे घर मां ॾींहुं ॾिठे जो लखे रुपयनि जी चोरी खे पूरो महीनो थी वियो आहे पर मखली इंतज़ामिया मुकमल तौर ते ख़ामोश आहे। कामरेड रज़ाक चांडियो तरफ़ां पंहिंजे थियल चोरी जे क़ानून मूजिबि मखली थाणे ते FIR दाख़िल कराइण जे बावजूद बि न ॾोहारी पिया गिरफ़्तार कया वञनि न ई वरी चोरी रिकवर कराई पई वञे। हुननि चीफ जस्टिस ऑफ सिंध IG सिंध DIG हैदराबाद समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त हितां जे इंतज़ामिया ॾोहारनि फौरन पाथारेदारनि सां साथारी बणियल आहे जंहिंजी ईमानदाराना इंक्वायरी कराए ॾोहारनि पाथारेदारनि मंशात फ़रोशनि ऐं मुलवस अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।